मुझे लाइ इंतहाई मान वारो साईं मोहम्मद रफ़ीक जरवार, साईं गाजी खान जमाली साहब, बा निसार मेहमान, एजाज चांजो, मोहम्मद शरीफ दुनियो, अली अहमद मंगण, साईं तुफेल अहमद मेहमान ऐं नाला खोड़ सारा आहिनि दोस्तनि जा वठंदासीं। हेॾा मां असांजा ख़ूबसूरत दोस्त वेठा आहिनि। सभिनी खे हिन पिंडाल में वेठल समूरनि उस्तादनि कंडे अलायार शहर सां लाॻापियल ऐं बरपाते खां लाॻियल असांजे मौजूद महिमाननि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। जीअं उस्ताद जीअं सिंध। तकरीरूं हिते तमामु जज़्बाती थी वियूं। साईं अब्दुल कादिर कुंबर वॾी तकरीर करे वियो, साईं निसार करे वियो। असां अॼु हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में अदी अमीना जे सदते जी पिता आहियूं। ऐं अदी अमीना ऐं संदसि पूरी कैबिनेट उन जो दिलि सां शुक्रिया अदा थो कयां, जीअं अॼु असांखे हिते तव्हां सां मुखातिब थियण जो मौक़ो ॾिनो, हिते घुरायो, इज़त बख़्शी। संदसि लख थोरा लख महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में अॼु जेको हलप थियो आहे, अदी अमीना असां सां मरकज़ में 4 साल मरकज़ी उहिदेदारी सां असां गॾिजी कमु कयो। अदी बाहुमत आहे। मूं हुनखे मरकज़ जी हर मीटिंग में या हर सद में असां अदी खे ॾिठो। ऐं असांजी लेडीज़ जेके हूंदियूं आहिनि उहिदेदार, उहे अक्सर उहिदा त वठंदियूं आहिनि पर पोइ तंदीमी कमु न कंदियूं आहिनि। पर अदी माना औरत थी करे सची ॻाल्हि आहे त असां खां वधीक कमु मरकज़ी पीरनि में कयो। सो हीअ त मुंहिंजे ख़्याल में नंढे अलाह जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे जो सॼी सिंध मां ऐं जेके पार्टियूं चूंडी आयूं आहिनि, औरत ज़िले प्रेसिडेंट औरत तंहिं अलाह थी आहे सॼी सिंध मां। हीअ तव्हां ऐं असांजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे, असांजो फ़ख्रु आहे। छाकाणि त असां सभु माण्हू इहे सम्झंदा आहियूं त औरतूं कमु कोन थियूं करे सघनि, पंहिंजी मन में का वर्किंग नथियूं करे सघनि। सियासी तौर ते ये अवामी तहरीक या रस्म विधी हुई त न्याणियुनि खे तंजीमकारी सेखारी ऐं उन्हनि खे इहो अहसासु ॾियारियो त तव्हां बि असांजो हिसो हुयो, एतिरो ई तव्हां कमु करे सघंदा जेतिरो को मर्द करे सघे थो। अदी अमीना जेका आहे सा त मुंहिंजे ख़्याल में कॾहिं कॾहिं फितरी तौर ते ऐं रूहानी तौर ते बि के शयूं माण्हू खे मिरास मिलंदियूं आहिनि। अदी जो तहलक असांजे क़ौमी किरदार होशू सिंधी जी फैमिली सां आहे, तंहिं करे थोरी थोरी अदी खे उहा बि मुंहिंजे ख़्याल में कुदरती तौर ते इहा शइ अता थियल आहे त उहो थी ऐं हिन तंजीम में कमु कयो। हिते इलेक्शन थी, अदी इलेक्शन खटी, यूनिटनि जी इलेक्शन थी, यूनिटनि में अदी इलेक्शनूं कयूं ऐं खटियूं। सो आहे त मुंहिंजे ख़्याल ॾाढो ॾुख थियो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, स्पेशली ख़ासि करे सिंध जी एजुकेशन जी ऐं सरकार जे पॉलिसी जी। सरकार जी पॉलिसियूं इंतहाई ख़तरनाक तौर ते पई लाइन असां ते, ख़ासि करे सिंध जी बुनियादी तइलीम उहा इंतहाई ॾुखियनि मरण मां पई गुज़रे। छाकाणि जो असांजो उस्ताद सरकार जूं हिकिड़े पासे ख़तरनाक पॉलिसियूं, ॿियो तंजीम जेका आहे, जेका उस्ताद जो तहफ़्फ़ुज़ जी ज़मानत खणी पई सॼी दिन हलप पे कयो, गाॾी कानूनी हलप पे खणायो त असां उस्ताद जे इन ते नफ़्स जी बचाव ऐं बका लाइ कमु कंदासीं। माना इहा हिकिड़ी मेन शइ आहे त असां उस्ताद जेको आहे, हूअं त पेट्रोल जो बुनियादी मक़सदु जेको आहे पेट्रोल जो जोड़ण जो जेको सबबु हो सो फ़क़ति उस्तादनि जे हक़नि जे लाइ न आहे। पेट्रोल जो बुनियादी सबबु जेको आहे सिंध जी तइलीम खे बचाइण, जेको पहिरियों सबबु आहे असांजो त सिंध जी ॿोली, पंहिंजी ॿोलीअ खे बचायूं ऐं तंजीम हिन तइलीम खे बचायूं। असांजी वॾी ज़िमेवारी आहे थिए थी, छाकाणि जो तइलीम हिकिड़ो वाइद ज़रियो आहे जेका क़ौमनि जी बका जो सबबु थी सघे थी। असां वटि जेकॾहिं एजुकेशन ख़तमु थी वञे, जेका पॉलिसी आहे सरकार जी या प्लस असांजा जेके चूंडियल नुमाइंदा जेकॾहिं आउं चवां त उन्हनि जो इहो कोन्हे को मोहर त बाबा सिंध जी तइलीम खां बहितर थिए। हे अरबों ऐं खरबों रुपयनि जी बजटूं जेके आहिनि तइलीम जे नाले ते, असांजे नाले ते, ॿार जे नाले ते, स्कूल जे नाले ते जंहिं नमूने सां लुटियूं वञनि पियूं,
उनजो प्रॉफिट न के ॿार खे पियो मिले, न के उस्ताद खे पियो मिले, न के स्कूल खे पियो मिले। अॼु बि असांजा स्कूल उनजी हालत जेकॾहिं असीं सभु वेठा आहियूं त बहिरहाली में स्कूल जी हालत कहिड़ी आहे? किथे बिल्डिंग कोन्हे, किथे उनखे बुनियादी सहूलियतूं कोन्हे, को वॉशरूम कोन्हे, किथे लाइट कोन्हे, किथे चौदीवारी कोन्हे, किथे त मुर्गो माना असांजा उस्ताद इहो ॿार वणनि जे हेठां वेही पढ़नि था। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त सिंध गवर्नमेंट केतिरी संजीदा आहे सिंध जी तइलीम जे लाइ। सो सिंध गवर्नमेंट कतई संजीदा कान्हे। हो नथा चाहिनि त सिंध जी सरकारी तइलीम जेका आहे उहा का परवान चढ़े, छाकाणि जो सिंध जी इन सरकारी स्कूल में पढ़ंदड़ जेको ॿार आहे सो न के MP जो आहे, न के MLA जो आहे, न के सरमाएदार जो आहे, न के वॾेरे जो पुटु थो पढ़े। असां वटि ॿार पढ़े थो हारीअ जो, मज़दूर जो, नंढे हेठी तबिके जे माण्हू जो, के क्लार्क जो ॿार, के उस्ताद जो ॿार, माना जेके हेठी तबिके जा माण्हू असांजा ॿार था पढ़नि, जेका सिंध गवर्नमेंट जी कोन्हे इहा मंशा त को इहो ॿार पढ़ी पवे। छाकाणि जेकॾहिं इहो ॿार पढ़ी थो पवे त हिननि जो ही जेको हले थो सिस्टम, हुकमरानी जेका हले पई त पोइ उनखे दचको आहे। सो हो कते कोन चाहींदा, हो चाहींदा त ही माण्हू जेको आहे असांजो इहो गुलाम हुजे, हो गुलामी में असां वटि रहे, हू छो के वरी कुर्सीअ ते वञी वेहे असांखे सलाम न करे। तंहिं करे ही असां ते फर्ज़ थिए थो त इन्हनि समूरी हालतुनि जे बावजूदि असां उन हारी जे ॿार खे, उन मज़दूर जे ॿार खे, उन नंढे वापारी जे ॿार खे असीं पढ़ायूं। ही असांजे क़ौमी ज़िमेवारी आहे, ही असां केॾे थोरो नथा कयूं। ही असांजे पंहिंजे वतन जी ज़िमेवारी आहे, क़ौम जी ज़िमेवारी आहे त असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं त जीअं हिन सिस्टम खे, हिन मुल्क खे को बहितर असीं मुआशरो ॾेई सघूं ऐं सिंध के बहितरी तरफ़ वधी सघे। असांजा चूंडियल नुमाइंदा उन्हनि जी संजीदगी तव्हां हनुमान ॾिसो त जेकॾहिं को होटल खोले थी उन इफ़्तिताह वञी कनि था। असां त किथे हिकिड़ी जॻह ते जो के हजाम जो दुकान खोलियो वारनि हेर उनजो बि असां जेकॾहिं MLA वञी इफ़्तिताह कयो, पर तव्हां कॾहिं बि उन्हनि खे न ठहंदो त के स्कूल जो अची इफ़्तिताह कनि, छाकाणि स्कूल उन्हनि जी पिराकी न आहे। हिकु तरफ़ इहा सूरत हुजे, ॿिए तरफ़ असां जेका ॻाल्हि थी दोस्त करे विया त असां तंगी मंदर हाणे इन सभिनी शयुनि खे असीं कीअं फेस करे सघूं था, उहो फेस करे सघे थी तंगी मंझि बहितर क़यादत। सरकार हिकु पॉलिसी ते असां में धड़ाबंदियूं करायूं आहिनि। हिकिड़ा धड़ा अॻी सरकार जी वंगार था वहनि जिन असांखे डिस्टर्ब कयो आहे त असांजा के मामला हल नथा थियनि। ॿिए तरफ़ बदकिस्मती सां जेके दोस्त शिकायत करिया त 4 सालनि में या 5 सालनि जे पीरियड में मर्कज़ कुझु कोन करे सघियो, त उनजो बि सबबु इहो जो हिकिड़ी गैर संजीदा क़यादत जॾहिं असां ते थापी वञे त पोइ सूरत हाल इहा वञी बीहे थी। इन करे असां इहा ज़रूरत महसूस कई त हिन वक़्तु सिंध जी इलेक्शन जी तरफ़ असीं जॾहिं वञूं पिया त असीं चाहियूं था सिंध मां हिकिड़ी बहितर क़यादत असीं कढी सघूं जेका सिंध जे उस्ताद जो धणी थी सघे, जेका सिंध जी तइलीम जो धणी थी सघे। उन लाइ असां सभिनी कोशिश आहे ऐं हिते इन ई अव्हांजे प्रोग्राम जो फ़ाइदो वठे साईं मोहम्मद रफ़ी जरवार खे बि इहा गुज़ारिश कंदुसि, बल्कि हथ बजे गुज़ारिश थो कयां त साईं ईंदड़ क़यादत जे लाइ असांजो तव्हां भरियल थियो, तव्हांजे तजुर्बे मां असांखे को प्रॉफिट मिले, तव्हांजे साथ मां असांखे को प्रॉफिट मिली सघंदो त असां सिंध में हिकु सुठी क़यादत आणे सघूं जेके उस्ताद तइलीम जी ख़िदमत करे सघनि। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो इंतहाई वरी शुक्रियो थो मञां जो तव्हां असांखे ॿुधो ऐं ख़ासि करे हिन प्रोग्राम खे अरेंज कंदड़ दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन असांखे अॼु हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में मदद कयो। जीअं सिंध जीअं